मर्दान जे शहर में हिकिड़ो मदरसो मशहूर थियो, वॾे में वॾो मदरसो। उनजी ख़ुसूसियत कहिड़ी आहे? साईं असां वटि हिकिड़ो हाफ़िज़ आहे क़ुरान करीम जो, उमिरि 7 साल थी अची करे वञे, अव्वल खां वठी आख़िर ताईं क़ुरान करीम जा 30 सिपारा सॼे फ़क़ति सॼे 4 कलाकनि में सॼो जो सॼो क़ुरान पढ़ी वेंदो आहे, तजवीद सां, हदर सां, ग़लती बि न कंदो आहे। सॼे पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया लिखियो, चयाऊं पाण वियसि उन मदरसे जे अंदरि, मुझो ॾिसां त हक़ीक़त आहे या कोन्हे। ऐं उन मदरसे में पहुतसि, असातिज़ा सां मिलियसि, उस्तादनि खे मूं चयो त उहो शागिर्द मूंखे आणे ॾियो। जेॾी महिल शागिर्द आयो, चयो साईं ही शागिर्द आहे, सॼो क़ुरान पढ़ंदो आहे, हिकिड़ी ग़लती बि कोन कंदो आहे, 4 कलाकनि में सॼो क़ुरान पढ़ंदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि वक़्तु हुजे त तव्हां हुनजो इम्तिहान वठी सघो था। पीर साहब फरमायो, मूं उन्हनि खे चयो त मूं क़ुरान ॿुधण जे लाइ सफ़र कयो आहे, टिपाई मूं रखी आहे, बेंच मूं रखी आहे, शागिर्द खे साम्हूं विहारे क़ुरान खोले पंहिंजी घड़ी लाइ मूं रखी आहे, मासूम बच्चे क़ुरान पढ़ण शुरू कयो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सूरत फातिहा, सूरत बकरा, आले इमरान, सूरत निसा, सूरत माइदा, सूरत अनाम पढ़ंदो वञे पियो ऐं वर्का उथलाईंदो वञा पियो, क़ुरान पढ़े पियो। का झझक हुजे, का तकलीफ़ थिए, का बि कोन्हे, सॼो क़ुरान पढ़ी दंग कई आहे। क़ुरान खे मुंहुं बंदि करे घड़ी जे तरफ़ नज़र कयो, अखियुनि मां ॻोढ़ा किरी आया। अञा 4 कलाकनि में 5 मिंट बाक़ी हुआ। उन गुलनि जहिड़े मासूम बचे सॼो क़ुरान मूंखे पढ़ी करे ॿुधायो आहे। इहो कमाल आहे त क़ल्ब अतर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।